जनरल सेक्रेटरी सिंध, शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान। तो तव्हांजो जेको सुवाल आहे सकाफ़त जे हिसाब सां त शहीद दोदो सुमरो ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जॾहिं खां ई सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो आगाज़ थियो आहे, कराची खां वठी कश्मीर ताणी असांजी तंज़ीम हर उन ॾिहाड़े खे जीअं सिंधी क़ौम सां गॾु सेलिब्रेट कयो आहे। ऐं इंशाअल्लाह असांजी सकाफ़त अजरक, टोपी, पटको दुनिया जी वाहिद अहिड़ी सकाफ़त आहे जंहिंजे को नेमुल बदल कोन्हे को। सिंध जो अजरक ॾिसो, सिंध जी टोपी ॾिसो ऐं पटको दुनिया जी कुंड कुर्छ में जिथे बि सकाफ़तूं बीहंदियूं आहिनि, इन्हनि जो शान सभिनी खां निरालो आहे। ऐं ज़िंदा क़ौमूं ई पंहिंजी सकाफ़त जा ॾिहाड़ा मल्हाईंदियूं आहिनि। ऐं इंशाअल्लाह पंहिंजी सिंधी क़ौम सां गॾु 3 दिसंबर ते असां भरपूर शिरकत कंदासूं ऐं भरपूर तरीक़े सां ही सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। प्रेसिडेंट शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िलो सखर। सकाफ़ती ॾियारे सां असां शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सकाफ़ती ॾियारो भरपूर शानदार नमूने मल्हाईंदासीं। इहो इंशाअल्लाह ताला 3 दिसंबर ते ग्लोब चौक ते इकट्ठे थी करे असांजी तंज़ीम शहीद दोदो सुमरो ऑर्गेनाइजेशन हिकु रैली जी सूरत में असां इंशाअल्लाह ग्लोब चौक ते पहुचंदासीं। ऐं जेका नौजवान लाइ इहो गुज़ारिश आहे त उहे वधि में वधि जेका न ग्लोब चौक ते अचनि, यूनिवर्सिटी जा जेके स्टूडेंट्स आहिनि उहे, ऐं उनखां अलावा जेके बि नौजवान तबिको आहे उहे हिन ॾिहाड़े खे भरपूर नमूने जेका न उन में शिरकत कनि। शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िला ऐं डिवीज़न ऐं सिंध जी तरफ़ां असां 3 एकता जो जेको ॾिहाड़ो आहे उहो भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी। 3 दिसंबर सकाफ़ती ॾिहाड़ो, क़ौमी सकाफ़ती ॾिहाड़ो असांजे लाइ ईअं सम्झो कि ईद जे त्योहार खां घटि न आहे। हे उहो ॾींहुं आहे त जेके सिंध में रहंदड़ सिंधी छा ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ बि पंहिंजी सिंध अमर सां प्यार जो इज़हार कंदा आहिनि यकजहती तौरु। सिंध सकाफ़त अजरक, टोपी, पटको असांजी शान, असांजी सकाफ़त आहे।